आका कुर्बान वन्या सही तवा जो फरमान याद आयो पुछंदो पियो सही तवा जो फरमान जे मस्जिद बनायो जो जन्नत में घर बनायो सही मस्जिद केडी वडी होजे पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमायो मस्जिद चाहे नंढी आ चाहे वडी आ जने भी बनाई दो अल्लाह तबारक व तआला बदले में जन्नत में रब करीम घर बनाई दो नजर तक मस्जिद सा जन प्यार क्यों न सा हुजूर प्यार क्यों एकड़ी औरत ही जेका मस्जिद जी सफाई कंदी हाने त मस्जिद जी सफाई ऐब पियो समझो वनी हां दे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद के अंदर आया एकड़ो हुजूर जो सहाबिया जुम्मे जो ॾींहुं मस्जिद जी सफाई कंदो पियो इमामुल अंबिया मुर्की करे फरमायो पुट वेझो मां मोहम्मद मुस्तफा तो के सीने लाया सहाबी जने वेझो जो आयो मिट्टी के संडे करे नबी पाक दे ड्रोड़ंदो आयो हुजूर फरमायो जाते बीठो इते बीठो आए इमामुल अंबिया का मालूम कंदो पियो कि भला कुर्बान वन्या सद भी अवा पाण कयो वरी रोकींदा पियो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमायो तुझे जिस्म ते रब दे घर जी मिट्टी लगल मां हुजूर दे दिल चाहो त तोके सीने लाया तोके सीने लाया पतो पे जन मस्जिद सा प्यार कयो उन सा इमामुल अंबिया प्यार कयो एकड़ी कुराड़ी जेका मस्जिद जी सफाई कंदी साईं वडा बेर वाला रहमतुल्लाह असां जो उस्ताद फरमाइंदा त साईं बेरवान को जेको छड़ो नौजवान चोंदो साईं हथ कणो त शादी ते साईं फरमाइंदा वने मस्जिद जी सफाई कर हां साईं यो भी एकड़ो वजीफो त बुजुर्गन जो पाण समझो था इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कुराड़ी जी मालूमात वरती से उहा कुराड़ी त दुनिया जो जहान छड़े वई जेका मस्जिद जी सफाई करनी हदीस जी किताबन में वाक़ो इंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा उन कुराड़ी जी कब्र ते अची करे इमामुल अंबिया पाण हथ खया या कुराड़ी त रंग जी वई जे जेला हथ करण वारो चो मोहम्मद मुस्तफा पाक नबी मुझे हुजूर फरमायो या कुराड़ी अम्मा मस्जिद सा प्यारो करनी इन मस्जिद जे प्यार जे करे मां हुजूर के ॾाढी प्यारी आ अल्लाह अकबर कबीरा पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए एकड़े ॾियारे नजर त गया यहूद जो आल नबी पाक दे आयो सही जमीन ते प्यारे में प्यारो टुकड़ो रब के केड़ो आ इमामुल अंबिया खामोशी फरमाए जनाब जिब्रील आयो हुजूर फरमाया जिब्रील रब करीम के जमीन जो टुकड़ो प्यारे में प्यारो केड़ो आ जिब्रील भी खामोशी फरमाए जिब्रील अर्ज कंदो पियो आका मां रब को पुछी करे आवा के हवालो दी लो अल्लाह अकबर कबीरा जने जनाब जिब्रील मोटी आयो पाक नबी मुझे हुजूर फरमायो यहूद जो आलो मां मोहम्मद का जवाब पुछंदो पियो तू जो जवाब खपे जिब्रील चोंदो पियो आका जने मां रब करीम का या गाल पुछी अल्लाह तबारक व तआला एडो माके वेझो कयो एडो माके वेझो कयो 70,000 नूर जा पर्दा वनी बचा एडो रब करीम वेझो करे माके बुधायो अल्लाह पाक फरमाया जिब्रील वज मुझे मोहम्मद के बुधायो मां रब करीम के जमीन ते वो टुकड़ो प्यारो आ जते मां रब जो घर मस्जिद तामीर थला मां पढ़ियो त 500 साल वो जमीन जो टुकड़ो पहिरियां रब के अर्ज़ो कंदो आ अल्लाह मुझे मथो अदावत थे त तुझे घर जी थे मस्जिद वारो टुकड़ो रब करीम के ॾाढो ॾाढो प्यारो बराल अल्लाह तबारक व तआला नबी पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे लाए रूए जमीन मस्जिद बनाए हुजूर फरमायो इयो भी अल्लाह तबारक व तआला मां हुजूर करीम जे उम्मत मदा टियों इनाम फरमायो चौथो इनाम इयो हुजूर फरमायो अल्लाह तबारक व तआला मां मोहम्मद करीम के हे बजे करे चेहरे जे रो बजे करे मां मोहम्मद करीम के फतह नसीब फरमायो ए पंजे नंबर ते इनाम केड़ो हुजूर फरमायो पंजे नंबर ते इनाम इयो जो अल्लाह तबारक व तआला मां मोहम्मद करीम के जहान जे ला रहमत बनायो आ को खत्ते जो नबी आ को इलाके जो नबी आ को कौम जो नबी आ को वक्त जो नबी आ पर मोहम्मद मुस्तफा उहो नबी आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हुजूर फरमायो मां मोहम्मद के अल्लाह जहान जे लाए रहमत बनायो पंजो इनाम शहो इनाम केड़ो नबी पाक फरमायो अल्लाह तबारक व तआला मां मोहम्मद करीम के आखिरी नबी बनायो
असा जो साईं आखिरी नबी आ, कुरान जो फैसलो आ, खोल रब जो कुरान पर मैं मा कान मुहम्मद अबा अगद मिर रिजालिकुम वलाकिर रसूल अल्लाह व खातमन नबीय्यीन। कुरान जो फैसलो आ, असा जो दिलबल नबी मुहम्मद मुस्तफा आखिरी नबी आ। हुजूर फरमायो मां मुहम्मद मुस्तफा नबूवत वारे महल जी आखिरी सराया। असा जा साईं आखिरी नबी जेको हुजूर का बाद नबूवत जी दावा कनो कज़ाबा दज्जाल अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा खत्म नबूवत जे करो पांजू जानियूं कुर्बान करे आ। उलमा का वाक़ो बुधन हुजूर जो सहाबिया हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु मुसैलमा कज़्ज़ाब चोदो बियो मां भी रसूल बणजी आयो आ जे मुंजा कल तुझे इन कुधिन किन गाल के बुधण जे ला तैयार ना है। हबीब बिन ज़ैद के चोदो बियो टुकर टुकर करे कपे छडींदो मां। हबीब बिन ज़ैद चोदो बियो मां इहो बर्दाश्त कलो पर तो कज़्ज़ाब के नबी करे को न मञीनो। सहाबा त पांजो जी गा परे जी गाल ताबई त पांजे जगह तबा ताबी दपा जो जगह पर नजर तक जा जालंधरी रहमतुल्लाह अलैह एकड़ो वाक़यो बयान कंदा। हुजूर जे मदीने में वञण थो 8 ॾींहं हिक मां पिनण वारे जी खिदमत कई। 8 ॾींहं पिनण वारो फकीर हो जे मदीने पाक जो दुआ कयो मां भी मदीने बुलंद आवाज़ शहर में मरी वञा छो वचा हेॾे वरी छो वचा हेॾे वरी उन शहर में मगरी वञा दुआ कयो मां भी मदीने शहर में मरी वञा दुआ कयो मां भी मदीने शहर में गरीब वञा। जालंधरी रहमतुल्लाह अलैह वाक़यो पिया ॿुधाइनि असां मानी तयार कई आ। जॾहिं मानी खाई करे वेंदा मदीने पाक जो पिनण वारो 8 सालनि जो नौजवान 8 साल ते जी उम्र आ। अल्लाह अकबर कबीरा ईंदो पियो साईं साईं कुर्ब त कयो मां मिस्कीन आ गरीब आ यतीम आ जेका मानी बचे मूंखे ॾींदा गयो। जालंधरी रहमतुल्लाह अलैह फरमायो तू हुजूर जे मदीने जो जवान ओ भर तो के किए न्या वेही करे गड्डो खाइनो कर। जालंधरी रहमतुल्लाह अलैह फरमाईला अतरी खिदमत कई मां हथ भी धोआया साईं मना कंदो आ साईं तवा मुखा वडा जिन न वडो पांजे जगह दो तो हुजूर करीम जे मदीने जो फरजा। साईं फरमाईला अतरी पूरा जा असा जी वापसी आ अखन मो पानी वहाए बिही रहो साईं तवा तवींदा पियाओ हाने खिदमत मुजी केरो कलो। अल्लाह अकबर कबीरा ठाकुर पाए चयो मां अबा तुझो बाबो काथे आ जे मां यतीम आ अबो त दुनिया जो जहान छॾे आ तुझी अमड़ काथे आ सही अमड़ भी दुनिया जो जहान छॾे वई आ। जालंधरी रहमतुल्लाह अलैह फरमायो रोई करे पेशानी ते चुमी ॾिनी मां तू यतीम आ मूंसां गॾु हल पाकिस्तान शादी भी कराई दो आए कारोबार भी करे ॾींदो आहे पढ़ाइण जो ज़िम्मो भी मुंहिंजो आ शादी जो ज़िम्मो भी मुंहिंजो आ कारोबार जो ज़िम्मो भी मुंहिंजो आ। जालंधरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि विया ठाकुर कॾहिं धिको ॾेई परे थी बीही रहियो ओ मौलाना कहिड़ी ॻाल्हि कंदो पियो आहे साईं मूंखे इहा भी पका माई भी वठी ॾींदो कारोबार भी मिली वेंदो गाॾी भी मिली वेंदी पढ़ाई भी थी वेंदी पर हुजूर जो रोज़ो न मिलंदो। हुजूर जो रोज़ो हेका तो ईंदो मां पिनी करे पेट जो सफ़र गुज़र कंदो पर मोहम्मद जो मदीनो न छॾींदुसि। आदे बुलंद आवाज़ ॾाढे ॾाढे त सुभान अल्लाह। कई जिंदगी वफा वञबो ॾाढे तो सुभान अल्लाह। सुबुह जो टाइम असां भी कुछ थकल उमड़े कम ॻाल्हायूं था ॾाढे तो सुभान अल्लाह। कई जिंदगी वफा वञबो हिक वार मदीने में कई जिंदगी वफा वञबो हिक वार मदीने में छो त आरामी उते आ सरदार मदीने में
छो त आरामी उतया सरदार मदीने में कई जिंदगी वफा वञबो एक बार मदीने में छो त आरामी उतया दिलदार मदीने में छो त आरामी उतया सरदार मदीने में। जोर सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। असा के नबी पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत प्यारिया अतन सालन जे बार जो सीने में एतरी मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत प्यारा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। चोंदो पियो आ मां पिनी पलनो पर हुजूर जो मदीनो मदीनो न छॾींदो। मांखे हिकिड़ो वाक़ो यादि आयो अल्लाह अकबर कबीरा। हिकिड़ो कादियानिया बहराड़ी जो लोहार वटायो जेके डाटा ठपींदा आहिनि छुरी हथ में आ नज़रत गजा वेही करे चवंदो पियो आ हे छुरी त मांखे ठपे रे। हुन कमीने खे ख़बर न आहे हे को महबूब जो जियालो आ। नज़रत गजा मिर्ज़े जी तबलीग शुरू कई असांजे साईं जे शान में गुता लफ़्ज़ ॻाल्हाया। हिकिड़ो पहाड़ी जो नौजवान कुहाड़ो मुंडो हथ में आ ठपाइण जे लाइ अल्लाह अकबर कबीरा। नबी संज शान में हुन जुमला जॾहिं गुता जो ॻाल्हाया लड़ी आयो कुहाड़ो कंध ते रखी चवण लॻो जे ॻाल्हि ॿुध तूं असांजे साईं जे शान में गुस्ताखी कई आहे मिर्ज़े खे जेसी ताईं 100 गारियूं न ॾींदे त कुहाड़ो न हटाईंदो मां। हा साईं कुहाड़ो न हटाईंदो मां। डिॼी पियो 100 गार मिर्ज़े खे गणे ॾिनई अखियुनि मां पाणी वही वियो। कुहाड़ो न कादियानी जे हथ में रखी चवंदो पियो आहे कुहाड़े जी ज़रूरत तूं पंहिंजे नबी खे जुमला ॻाल्हाया हाणे गर्दन मुंहिंजो आ कुहाड़ो तुंहिंजो आ। चओ त सही मोहम्मद के जुमलो त ॻाल्हाए मुंडे कुहाड़े सां टुकर थी वेंदुमि पर मोहम्मद जे शान ते गुथा जुमला न चवंदुसि। अरे यो दलील आ तव्हांजो कूड़ो नबी आ असांजो सच्चो नबी आ। मां बच्चा मोहम्मद तो कुर्बान करण जे लाइ तयार धन दौलत मोहम्मद तो कुर्बान करण जे लाइ तयार जान मोहम्मद तो घोड़न जे लाइ तयार। इहो असांजे हुजूर जे सच्चाई जो दलील आ। चौन सुभान अल्लाह। पुराने दौर में जॾहिं ख़त्म नबूवत जी तहरीक हली मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो आहे पिंडी जी धरती आहे अल्लाह अकबर कबीरा जेको ख़त्म नबूवत जो नारो पियो लॻाए ख़त्म नबूवत ज़िंदाबाद गोली पई लॻाई वञे। मां हिकिड़ो वाक़ियो इहो बयान कंदो रहंदो आहियां। हिकिड़ी पहाड़ी जी कुराड़ी आहे डांद गाॾी जो ज़मानो आहे पुट पई परणायूं वञे नज़रत कजां उन डांद गाॾी जे किलनि जे मथां चारो तरफ़ चादर वेढ़ियल आहे घोट बि वेठो क्वान भी वेठी आ सामो जो निहारे रोड बंद लगो पियो आ। कुराड़ी अम्मा लही आई उम्र वडी आ हथ ॾकंदा पियान मौलवी हिकिड़ो मिलियो हथ को पकड़े चोंदी पई आ अब्बा होॾे त निहारे जंज बिहाए आई आ खुशी जो मौक़ो आ पुट पई परणाई वञा क्वार मुंहिंजे बच्चे सां गल आ रोड खोलो त जंज टपाया। मौलवी चवंदो पियो आ अम्मा तोखे जंज जी लगी आ पुट जे शादी जी लगी आ अम्मा कूधर कुसजी आ दी नबी जे इज्जत जो मसइलो आ जेको नारो पियो लॻाए ख़त्म नबूवत ज़िंदाबाद गोली पई लॻाई वञे। कुराड़ी रोई करे चवंदी पई आ तड़पी पई कुराड़ी जेकॾहिं तूं नबी जो उम्मती आ मां बि उन मुहम्मद जो कलमो पढ़ियो आ अब्बा जेकॾहिं घोट बचो हुजूर जे इज्जत जे कम अचे थो त मां घोट कूधर पुट बि कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, नारे तकबीर, शाने मुस्तफा। बुधी छॾियो जेके चवंदा पिया नबी जे ख़त्म नबूवत ॻाल्हाए थी अबा तकड़ न कजो मौलवियो तकड़ न कयो अबा दिमाग़ सालम नाहे चरियो आ। हुजूर जे शान में ॻाल्हाए कि तकड़ न कजाए चरियो आ नबी जे सहाबा ते तबर्रा करे कि तकड़ न कजाए चरियो आ कुरान ते हमला करे कि तकड़ न कजाए चरियो आ। बुधी सर कमीना जेवड़ तोड़ चरा रहन पिया असां बि महबूब जा मत वाला असां बि मोहम्मद जा दीवाना जेवड़ तोड़ चरन जो टोलो आ त असां बि हुजूर जे मोहब्बत में मस्ताना
असां के भी हुजूर जी इज्जत अज़ीज़ कुराड़ी अम्मा लही करे पांजे पुट के हथ पकड़े चोंदी पई आ अब्बा हुजूर जे इज्जत जो मसइलो आ खत्म नबूवत जो कम जारी आ लही पो मैदान अमल में जेकरे वे शहीद थी वे त अल्लाह तबारक व तआला जन्नत में हूरा परणाईनी जेकरे मोटी आए त मैदान जो गाजी आ नजर तक जा लाल खुआर गाड़ी में बैठी आ जंज भी मौजूद ओरे पाड़े जा मिट अहबाब अजीज मौजूद अल्लाह अकबर कबीरा घोटो बच्चो मैदान अमल में लही आयो या कहानी ना है तारीख जो किताब नजर तक जा अज भी असा जे बुजुर्गन जो असा जे जमा जो कुर्बानियों नजर ईंदियूं पयूं अल्लाह अकबर कबीरा वा कुराड़ी अम्मा पुट के चोंदी पई आ अब्बा लही पो मैदान अमल में घोटो बच्चो लही आयो खत्म नबूवत जो नारो लगायो आखिर शहीद थियो सीने में गोली लगी आ तड़पंदो पियो आ नजर तक जा कुराड़ी अम्मा चोंदी पई आ ओ ज़ालिमो निहारो त सही मां पुट पढ़ायूं पई वञा मेदी लगल आ घोट बच्चो आ पर नबी पाक दे इज्जत जो मसइलो अची वियो ॿुधी छॾियो ज़ालिमो मां घोट पुट कुर्बान कयो आ एतिरा बच्चा घोट प्यारा नाहिन जेतिरी मुहम्मद जी इज्जत अज़ीज़ आ खत्म नबूवत अवा असां समूरन जे ईमान जो हिस्सो आ सिर्फ मुल्लन जो ठीको ना है खत्म नबूवत ना है त कुछ भी कामिल मुसलमान ते सी ताई ना है असां जो ईमान अकीदो आ असां जो साईं आखिरी नबी आ नबी पाक मुझे करीम फरमायो अल्लाह तबारक व तआला इनाम मां मोहम्मद करीम दे मथा ये अता फरमाया अन्या अल्लाह तबारक व तआला मां करीम मोहम्मद मुस्तफा दे शान मकाम मर्तबे के वधायो आ बहरहाल अल्लाह तबारक व तआला नबी पाक जे करे वडा इनाम अता फरमाया अचो रब करीम दे दरवाजे दे अवा असां जे अचन में देर आ पर करीम रब जे पहुचण में देरी अल्लाह एडो राहमीन आ वाक़ियो ॿुधो हूंदव त उमर रज़ी अल्लाह तआला नो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आयो हुजरे में रोंदो नबी से फरमाया उमर तुंहिंजे अखियुनि में गोड़ा आका हिकिड़ो शख्स आ एडो रोए थो जंहिं मां उमर खे बि रोआए विधो आ नबी पाक उनके घुरायो चाजे करे रोए तो जैसे मां एडो गुनाह कियो आ जो बख्शण जे लायको नाए हुजूर फरमायो तुझो गुनाह वडो या रब जी जमीन वडी जैसे मुझो गुनाह वडो हुजूर फरमाया आसमान वडो जैसे मुझो गुनाह वडो हुजूर फरमाया रब जी कुर्सी वडी जैसे मुझो गुनाह वडो पाक नबी इमामुल अंबिया मुझे हुजूर फरमायो एडो तू गुनाह कोड़ो कियो आ जैसे मां कफन लाहण वारो मानू आ 7 साल मुझो पेशो आ हिकड़े गोठ ए कबीले जी हिकड़ी औरत ही दुनिया जो जहान छड़े वई जने कफन लातो माजो नौजवान ही नीयत खराब थी वई कुधो कम करे विधो आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते चाटो लगायो हुजूर फरमाया एडो तू गंदो अमल करे आया टरी वन मां हुजूर जे अखिन जे अग्या अल्लाह अकबर कबीरा सीरत जे किताबन में उलमा वाक्यो वज़ा सा बयान कियो आ 40 दी एडो रुनो राज उठी करे छे अल्लाह या माफी जो ऐलान करे या मौत दे अल्लाह या माफी जो ऐलान करे या मौत दे ओ मुजा रब जेसी ते मुझे माफी जो ऐलान मोहम्मद के न बुधराए त मुझा रब तेसी ते मौत न दिजा अल्लाह अकबर कबीरा रड़ियों कबूल पजी वयो दुआ कबूल पजी वई अल्लाह जनाब जिब्रील के मोकलियो वज मुझे महबूब के चो त मखलूक के बनाने वारो तू या मा अल्लाह जनाब जिब्रील आयो से रब ही फरमायो इमामुल अंबिया फरमायो बनाने वारो अल्लाह खराण वारो अल्लाह पियाण वारो अल्लाह त अल्लाह पाक फरमायो जिब्रील मुझे हबीब के चो इन एड़ी त दाह कूक कया जय रुठल रब के परचाए वे दुआ गुनाह वडो मां अल्लाह राजी थी परजी भी अचूं त सही न अल्लाह एडो राहिमीन रब्बा नालो बुधो हूंदव अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह चोटी जो आलम वडो बेहतरीन बुजुर्ग थी गुजरियो आ इन जवानी जो पांजो वाक्यो लिखियो आ त हिकड़ी औरत सां मुंहिंजा नाजायज़ तालुकात हुया सजी रात इंतजार में बीठुम माई ना आई आखिर आज़ान छो त दिल में धक लगो पांजो पाण के चवां पियो ए अब्दुल्लाह बिन मुबारक जे करे इया सजी रात अल्लाह जे इबादत में गुजारे या त तू वली बनजी पवे दिल में धक लगो चोट लगी फरमाया तो उतो मां वायदो को जिया सुबह थींदो मदरसे में वनी मोहम्मद जो दीन पढ़ंदुस
निकरी पियो हिकिड़ो अल्लाह वारो शेख हुजे बुजुर्ग हुजे रस्ते सां वञे पियो उन सां गॾु वञी गॾिजी पियो त ककर हिकिड़े शाम कई अब्दुल्लाह इब्न मुबारक तो फरमाए मां पियो सम्झां अल्लाह वारो आहे आलिम आहे वली आहे इन जे करे मुंहिंजे मथां बि ककर जो सायो आहे अब्दुल्लाह इब्न मुबारक तो फरमाए जॾहिं मदरसे जे वेझो पहुतासीं हुन सिधो रगो वतो मां हेॾे लड़ियुसि त हुन ककर हटी मुंहिंजे मथां शाम करे ककर हलण लॻो त उहो बुजुर्ग वरी अची अॻु वतई जे तुंहिंजो अमल कहिड़ो आहे मां ईअं पियो सम्झां ही शफ़क़त ही प्यार ही बाझ रब जी मुंहिंजे मथां आहे तुंहिंजो एॾो अमल जो तुंहिंजे मथां ककर पियो शाम करे तुंहिंजो अमल कहिड़ो आहे जो मुंहिंजो अमल अहिड़ो आहे जो इहो अमल आहे जो चोटी जो मां गुनाह कयो हुन गुनाह खां सची माना में मां तौबा कई आहे रब खे रिझायो आहे अब्दुल्लाह इब्न मुबारक तो फरमाए ॻोढ़ा मुंहिंजा वई आहे मां वाह मुंहिंजा करीम रब सॼी राति मां इहा ईअं अजायो वञाई हिकु राति सची ने सां तौबा कई त अल्लाह तूं ककर मुंहिंजे ड्यूटी में लॻाए छॾिया हाँ सही इहा ज़ात रब जी आहे अचो रब करीम जे दरवाज़े ते अवां असां ईंदासीं सची नियत सिर्फ़ हुजे न अल्लाह अॻे पहुची पवंदो पंहिंजे मक़सद खे सुञाणियो पंहिंजे मफ़हूम खे सुञाणियो त इंसान खे अल्लाह छाजे करे पैदा कयो आहे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे कारोबार बि कयो रोज़ी बि कयो इहा बि इबादत आहे हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे जेको कारोबार बि करे थो दुकानदार आहे या कुर्मी आहे ज़मीन जो ॿनी ॿारे जो कमु बि करे थो वरी आज़ान थियो वरी कमकार खे छॾे निमाज़ पढ़ी वरी कम में बीठो वरी निमाज़ जो टाइम जो निमाज़ पढ़ी वरी वञी कमकार करे आयो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाए था अल्लाह पाक जो सॼो ॾींहुं इबादत में थो कराए हाँ साईं केॾी रब जी करम नवाज़ी आहे बहरहाल जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अल्लाह तबारक व तआला असांजे हिन ॿुधाइण खे अवांजे ॿुधण खे रब ताला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए दोस्तनि जो जानी माले तव्हां ख़ैर जो प्रोग्राम ही जलसो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए जेके मां जुमला ॻाल्हाया ऐं ॿुधा रब क़बूल फरमाए अल्लाह इख़लास अता फरमाए ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी रहंदी वमा अलैना इल्ला